من यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला जे एहसानात में जा ये अजीब एहसान रब जो शुक्र अदा कयूं जो ही 2-4 कलाक मुझा वाजा कुरान बुधने गुजरिया कुरान बुधाइंदे गुजरिया हदीस बुधने गुजरिया हदीस बुधाइंदे गुजरिया दीन सिखने गुजरिया ये दीन सेखारींदे गुजरिया इनमें हिक आयत हिक हदीस जेका मूं ऐं अवां ॿुधी यकीनन हिक वॾी सादत ॻाल्हि छो त जिंदे कुरान लथो आहे न ख़बर त उहा ज़ात छा थी फरमाए। पढ़ो सही मुस्लिम किताब सलात इमाम सादिक बाब बिन नाले सां क़ाइम कयो बाब फज़्ल क़िराअत फी सलात उते हदीस आंदऊं नबी ने फरमाया तमाम को मस्जिद वञे ऐं हिकड़ी आयत सिखी अचे ॿुधी अचे ये अरब जी कीमती ॾाची खां वधीक कीमती आहे। ये समझो लखे रुपए जी जेका ॾाची तव्हां चवंदो आहे न तव्हां जे 2-3 सैकड़नि में आयत ॿुधी इन आयत जो अजर इन खां घणो आहे। तव्हां जे कुझु आयतूं ॿुधो था त हिक आयत जे पुठियां इहो अजर आहे। ए हदीसूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा फरमान हिकिड़ो ज़मानो हो असाब सगोरा हिकड़ी हदीस ला वॾा सफ़र कंदा ताबईन सगोरा हिकड़ी हदीस ला वॾा सफ़र कंदा ते अल्लाह जा एहसान जो मालिक से मूंखे वांखे खोड़ सारो ही खैर हासिल करने तौफीक दी ए रब का दुआ दा करूं है नसीहतूं जे कसा बुधियूं मालिक असा के ने मथा अमल जो तौफीक अता फरमाए ए इंशाअल्लाह रब जी रहमत में सोनी उम्मीद आ इंशाअल्लाह असा जो रब असा के जरूर इन जे मथा अमल जी तौफीक दी इंशाअल्लाह जैसे गाली मुदी नमाजी बनगी पो केडी सादत की गाल रगो मुखाग में हदीस बुझो न रकातल फजर खैर मिन दुनिया व मा फीहा फजर जे बिन सुन्नतम जो मुकाबलो सजी दुनिया न थी करे सके के हेर को दुनिया डिठी हुजे केडी को ने डिठी हुजे एडी वडी दुनिया पाकिस्तान हिंदुस्तान बांग्लादेश बर्रे सगीर न सजी दुनिया जी कीमत एकड़े पासे रखो बे पासे तमा फजर जी रकात जो बरकातों सुन्नत रखो हिनन जी एडी अहमियत कीमत सजी दुनिया मुकाबलो कान करी जी अल्लाह तौफीक दे पान अज खां इन नमाज़न जा पक्का ठका पाबंद थी वणियो ई केडी सादत जी गाल आहे। रब से का दुआ करूं था मालिक से मुझे वाली हाल दी कबूल फरमाए ए नसीहतों अल्लाह ताला सा के पंज सीनन में सांडण दी तौफीक अता फरमाए। माशाअल्लाह वडा मुहक्कक किताबात दी चुका है अकीदे का वठी करे अमल तई वरी नमाज जो बेहतरीन मौजू वरी नमाज दी हिकड़ी शे हर ने गाल के अगते वधाइंदे आऊं प्रिय जो कि
तकरीर में हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि, हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश तव्हांजे साम्हूं करियां थो, बल्कि खणी ईअं चवां, शरीयत जो हिकिड़ो विसरियल सबक़ यादि ई कोन्हे मूंखे अव्हांखे। पर सबक़ में इल्ला माशाअल्लाह सभु गाफ़िल आहिनि, न को मसलक बचो, न का जमात बची, न को क़ौम बची, न को तबको बचो। असां सभु इन कोताही में गर्क आहियूं। ये महफ़िलूं आहिनि इन जे लाइ ऐं तव्हां अचूं हिक ॿिए खे पंहिंजूं ग़लतियूं कोताहियूं ॾिसूं ऐं पंहिंजी ग़लतियुनि जी कोताहियुनि जी इस्लाह कयूं। मूंखां अॻु में तव्हां केतिरा चकर ॿुधो, अदा जन्नत जो गस अथव नबी सी जो गस, अदा जन्नत जो गस अथव क़ुरान वारो गस, अदा जन्नत जो गस अथव नबियनि वारी वाट, अदा जन्नत जो गस अथव सिद्दीक़नि शहीदनि सालिदनि वारी वाट। हाणे क़ुरान नबी सही अॻियां सभु नबी सगुरा हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारण में हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ी आदत पैदा करणी, तालीम ॾियनि था जंहिंजी अॼु खोट आहे। उहा ॻाल्हि ख़बर अथव कहिड़ी? उहा ॻाल्हि इहा त रुॻो दुनिया में पंहिंजा फ़ाइदा न सोचो। हर माण्हू पंहिंजे फ़ाइदे जो तलबगार। हारी चए थो मुंहिंजो भलो थिए, ज़मींदार चए थो मुंहिंजो भलो थिए, डॉक्टर चए थो मुंहिंजो भलो थिए, मरीज़ चए थो मुंहिंजो भलो थिए, सियासतदान चवंदा असांजो भलो थिए, वॾेरा चवंदा असांजो भलो थिए, मौलवी साहब चए थो मुंहिंजो भलो थिए, कारी साहब चए थो मुंहिंजो भलो थिए। ईअं खणी अचो हर को दुनिया खे पाण ॾे थो छिके। खणी आम आसान लफ़्ज़ चवां, कड़ा लफ़्ज़ ज़रूर आहिनि पर हक़ीक़त ते क़ाइम आहिनि। अदा अॼु दौर मुआशिरो समाज साॼे काबे ॾिसूं था, असीं उते बि छा आहियूं, अॼु मफ़ाद परस्ती। हर माण्हू चए थो मूंखे कुझु मिले, उन जे भेट में ॿिए खे फ़ाइदो पहुचाइण, ॿिए सां ख़ैरखाई करण, ॿिए सां हमदर्दी करण, ॿिए जे कम लाइ भॼ डुक करण, ॿिए जो ख़ैरख़्वाह थियण, ॿिए जो हमदर्द थियण, ये ॻाल्हियूं किथे रहियूं? सम्झाइण लाइ मिसाल थो ॾियां, अल्लाह असांजे हाल ते रहम करे। पंहिंजे पुट जो इलाज सभु को कंदो पर कंहिं ग़रीब जो इलाज कंदो? पंहिंजे घर जूं घुर्जूं सभु को पूरो करे थो पर पाड़े में को मिस्कीन यतीम है, हिन जे घर जी घुर्ज जे कंहिंखे फिकिर आहे? हर माण्हू चाहे थो त आऊं पंहिंजे औलाद खे वॾे इदारनि में पढ़ायां। हिन समाज में केतिरा जंहिंजे ज़हननि में इहा सोच ॾे पाड़े जे यतीम खे बि पढ़ायां। हर माण्हू चाहे थो मुंहिंजे घर में ही हुजे, मुंहिंजे घर में ही हुजे। कॾहिं कंहिं ग़रीब गुरबे जो सम्झो आहे? ऐं दुनिया जे सभिनी शोबनि खे ॾिसो, माशरे में केतिरा डॉक्टरनि जेके मरीज़नि जा हमदर्द हुजनि, मोहबत सां प्यार सां ख़ैरखाई करण जी कोशिश कनि। केतिरा वॾेरा आहिनि जेके पंहिंजी रिआया जे मामले में कोशिश कनि, अदाउनि सां भलाई कनि। केतिरा दुनिया में सियासतदान जिन खे रिआया जे मामलात जो ॻाल्हि फिरी हिते थी हिते, सभु को चए थो मुंहिंजो भलो थिए। पर जेकॾहिं क़ुरान खां पुछी, जेकॾहिं नबी जी हदीसनि खां पुछी, जे तोखे जन्नत वारो गस खपे, हे सभु ॻाल्हियूं मूंखे अव्हां खे दसी नथियूं। तव्हां मां साले अदा भलारा, अदा कामयाब, अदा कामरान, अदा मोमिन, अदा मुखलिस, अदा जन्नत जी मंज़िल, अदा जेके नबीअ जे सालिहनि जे गस ते था हलनि, उहे तव्हां मां उहे जेके ॿियनि सां ख़ैर करण, ॿियनि जा मदद करण, ॿियनि जे कमु अचण, ॿियनि सां हमदर्दियूं करणु सिखिया हुजनि। अल्लाह जे क़ुरान ते अचो, हदीसनि खे अचो, अल्लाह वारा उहे हूंदा, ॾिसणा हे बुखारो आहे न, इंतज़ार कोन कंदा त सुवाल करे पोइ ॾियूं। अॼु असीं त उन माशरे में था रहूं, भले सुवाल बि करे कन न आहे ॼण। हाणे अल्लाह जे क़ुरान ते थोरो अचो, अचो नबी जी हदीसनि खे साम्हूं रखो, इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिश कयो। नमाज़ में त सभु चवंदा इहदिना सिरातल मुस्तक़ीम, अल्लाह असांखे सौं अता फरमा, सभु था चवनि इलाही आलमीन सिरात मुस्तकीम अता फरमा, सब जा सब चवना सिरातल लजीन अनअमता अलैहिम। अल्लाह असांखे उन्हनि माण्हुनि वारो गस अता फरमा जिन माण्हुनि जे मथां तो इनाम कया। ईअं हिकिड़ी सिंधी में चवां, जेके पंहिंजी ज़िंदगी में तोखे राज़ी करे या जेके जन्नत भेड़ा थिया, जेके तुंहिंजे दर ते मक़बूल महबूब बणिया, अल्लाह असांखे उन्हनि वारी वाट अता फरमा। ओ सुबुह चढ़ी या मुसलमानों, जॾहिं उन्हनि जी ज़िंदगी ते जाती पाए करे ॾिसंदो, हुननि जी ज़िंदगी में मफ़ाद परसी कान्हे का।
जगह जगह ते उन्हनि जी ज़िंदगी में पंहिंजो पेट पंहिंजो मफ़ाद पंहिंजो मक़सद पंहिंजो मतलब न यकीन ॼाणनि जी ज़िंदगी ते क़दर कंदे हर कंहिंसां भलायूं कंदा बिना चवण जे बिना घुरण जे थोड़ो रब जे क़ुरान ते गौर कर पर हल अताक हदीस दैफ इब्राहीम अल मुकरमीन इज़ दखलू अलैहि वक़ालू सलामा क़ाल सलामुन क़ौमुन मुनकरून फराग़ इला अहलिही फजाअ बिइजलिन समीन। फरमाया मूंखे तव्हांखे ज़िंदगी जा गुण पियो रब जो क़ुरान न से सालियन वारा कम दो कयो पैदा पंहिंजनि ज़िंदगी में। रब फरमाया इब्राहीम अलैहिस्सलाम वटि मेहमान आया न ॼाण न सुञाण का ख़बर कान्हे नवा नवा मेहमान आया इब्राहीम अलैहिस्सलाम वटि रब जे नबी रुगो ॾिठा आया न रब से फरमाया तो देरी कोन की रब जो खलील फिलफोर वापस वियो वापस जो जेॾी महिल आयो रब तो फरमाए अल्लाह जो नबी इब्राहीम अलैहिस्सलाम आयो तो गाबो कोहराए गोश्त पचराए वो गोश्त पाण सां गॾु खणी आयो आहे अची करे साम्हूं रखियो थी मुंहिंजा महिमान खाइनि। रब जो क़ुरान इरशाद फरमायो रब ताला फरमाया इब्राहीम अलैहिस्सलाम जे मेहमाननि जे साम्हूं रखियो मेहमान खाइण लाइ तयार कोन्हनि। इब्राहीम अलैहिस्सलाम खे डप पैदा थियो केड़े किस्म जा मेहमान मानी अॻियां रखी ज़मान खाइनि कोन था एतिरे में मेहमान ॿुधायो मेहमान चवण लॻा कालू ला तख़फ मेहमान चवनि था ओ इब्राहीम वो अल्लाह जा खलील परेशान न थी खौफ न कर तू सोची पियो केड़े किस्म जा मेहमान मानी न पिया खाइनि। ओ इब्राहीम अलैहिस्सलाम असीं इंसान न आहियूं जो मानी खायूं असीं अल्लाह जा फरिश्ता आहियूं असीं तो वटि रुगो इने जे करे आया आहियूं तोखे पुट जी बिशारत ॾियो ते असांजो ॿियो कमु आहे ओॾे रवाना थींदासीं। ओ असुब चाणी जा मुसलमानो रब जो क़ुरान फरमाया तो वत्तबि मिल्लत इब्राहीम हनीफा तव्हांजे इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में बहितरीन नमूनो आहे किथे रब जो क़ुरान इरशाद फरमायो क़द कानत लकुम उसवतुन हसनतुन फी इब्राहीम तव्हांजे इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में बेहतरीन नमूनो आहे किथे रब जो क़ुरान इरशाद फरमायो वमन यरगब अन मिल्लति इब्राहीम इल्ला मन सफिह नफ्सा रब फरमाए पहिरे नंबर जो बेवकूफ़ माण्हू आहे उहो जे इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी छॾी आहे इब्राहीम अलैहिस्सलाम जो तरीक़ो छॾियो आहे। हाणे हिननि जुमलनि ते गौर कर हिन वाक़े ते गौर कर इब्राहीम अलैहिस्सलाम अहिड़ो रब जी ख़ल्क़त जो ख़ैर ख़्वाह हो आया केरनि अले किथे जान अले कहिड़ी ॿोली अथनि अले कहिड़ी क़ौम आहे अले कहिड़ो क़बीलो आहे अचण जी देर आहे रब जो नबी हीअं सम्झो घर गाबो कुराए करे दुनिया खे दरसो ॾे इब्राहीम अलैहिस्सलाम ख़ैर खायूं करदे ईअं कोन ॾिसंदो आहे वास्ते वारो हुजे ॼाण सुञाण वारो हुजे दरख़्वास्त करे अपील करे रिक्वेस्ट करे त पोइ महिरबानी कयां यकीनन अल्लाह जे नेक साले बंदनि जो कमु आहे सभिनी सां ख़ैरखाई करणु। वरी रब जो क़ुरान फरमाए तो थोड़ी देर गुज़री जॾहिं ॾसिन न फरिश्ता आहियूं इब्राहिम फरिश्ता अल्लाह जो नुमाइंदा तो वटि आहियूं तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियूं पर तकड़ा आहे असांखे अॻिते वञिणो आहे अॻिते केॾे वेंदो इब्राहिम अलैहिस्सलाम खे वेंदासीं लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे बर्बाद करणो आहे अल्लाह जो अमर आहे रब जे तरफ़ों हुक्म आहे लूत अलैहिस्सलाम जी बस्ती आहे लूत अलैहिस्सलाम जी बस्ती खे तबाह करणो आहे बर्बाद करणो आहे ग़रक़ करणो आहे अल्लाह जे अमर सां इन बस्ती जे ख़ात्मे जा ॾींहं अची विया रब जो क़ुरान फरमाए थो इब्राहिम अलैहिस्सलाम जे महिल जुमला ॿुधा क़ुरान में रब ताला फरमाए थो युजादिलुना फी कौमि लूत अलैहिस्सलाम जी बस्ती में के हुया काफिर हुया जिनके रब जे अमर सां बर्बाद करण जे लाइ रब जा फरिश्ता आया हा ओ मफ़ाद परस्ती जा ज़हन ख़त्म कयो अचो ख़ल्क़ सां ख़ैर खा थी पऊं अॾा दीन रुगो नमाज़ जो नालो कोन्हे को अॾा दीन रुगो रोज़े जो नालो कोन्हे को ओ सुबुह चाणी जा मुसलमानो दीन रुगो ज़िक्र फ़िक्र जो नालो कोन्हे को दीन में हर शइ जो पंहिंजो मक़ाम आहे पंहिंजी हैसियत आहे हर कम जो पंहिंजो मक़ाम आहे उहे कम बि कर ही कम बि कर इब्राहिम अलैहिस्सलाम जे फरिश्तनि जे साम्हूं छा थो चवे रब से इरशाद फरमायो रब जे फरिश्तनि सां इब्राहिम अलैहिस्सलाम बस में शुरू थी वियो अल्लाह जो नबी चवंदो न ईअं न कयो महिरबानी न ईअं न कयो हिनखे बर्बाद न कयो
मेहरबानी कयो अज़ाब जे मामले में थोड़ी तखफीफ कयो। रब जा फरिश्ता चुन लगा, रब जे तरफ चयो या इब्राहिम आरिदन हाला, तो इब्राहिम हिन गाल ते बस जाया, हिन गाल ते तबसरा जाया। इब्राहिम अलैहिस्सलाम रब जे तरफा मामलो तय थी चुको आ, हिन जे मथा तबाही अचनी आ। अदा इन जुमले ते गौर कयो, इन नुक्ते ते गौर कयो, इन वाक़े ते गौर कयो। रब जो खलीला पर काफरन सां खैर खाई करण दो चाहे। अदा रब जो खलीला पर काफरन के फायदो पहुंचाइण दो चाहे। अचो रब जो कुरान जे बे मसले ते फंतलका हत्ता इदा रकमतलका हत्ता इदा रकबा फी सफीना। रब फरमाया तो मूसा अलैहि सलाम अल्लाह जो प्यारो नबी खिदर अलैहि सलाम बेड़ी में चढ़या, वजन पिया सफर कर पिया। अल्लाह जे नबी खिदर अलैहि सलाम बेड़ी जो फटो टोड़े गयो। बाद में पूछा कई भी छो टोड़ियो थई, इन्हें टोड़ियो था मैं क्या दाड़े बिचा अगर फोरू बिछा हर नई बेड़ी खसे दा वजे तशरीह जो तौर ते चो मुंह सोचो हिन सा खैर खाई क्या चयो कोने उन जो को हुक्म कोने को उन जी को अपील गुजारिश कने अल्लाह जी रजा जो तालिब अल्लाह जे हुक्मन मुताबिक हला जे हयाती बसर पे करे। वो फटो टोड़ी वच न गरीबन जी बेड़ी बची वई यानी हमदर्दी फंदलका हत्ता इजा अतया गुलामन फकतला। थोरो अॻिते विया वरी हिकिड़ो ॿारड़ो ॾिठो ख़िज़र अलैहिस्सलाम वरी उनखे मारे छॾियो। ख़िज़र ही छा कई मूंखे ॾसियो वियो त हिन जो हिन माउ पीउ भला वरी माउ पीउ खे काफ़िर कंदो गुमराह कंदो इन जे करे मूं हिनखे क़त्ल करे अम्र इलाही न हुननि चयो माउ पीउ अले केरा अले किथे उन्हनि सां ख़ैर खाई। रब जो फरमाया वरी अॻियां विया। अदा हीअ त क़ुरान आहे, ही तो नबीन जी जिंदगी है किथे इन गालियों रहियूं कुरान और सुन्नत दीन है। कुरान और सुन्नत जा कम रहा न सामने वफा 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 फायदो फायदो मुझो फायदो चाहे मुखे छा मिलदो ऐसा ही सोच याद ये अल्लाह वाले जी सोच काने या सोच रब के कंदी वने रब जी सोच रब जी रसूल सोच जी दो। रब तो फरमाए सूरह कहफ में गया हेबई नबी सगुरा अगे अगे गोठ वाला ने बस्ती में आया बाबा मानी गिरा खायो मानी गिरा खाए मुसाफिर फअबौ अन युज़य्यिफुहुमा सॼे गोठ इनकार कई न बाबा मानी कोन खाराईंदा से अल्लाह न खारायो तव्हांजी मर्ज़ी। अने अल्लाह जा ही बई नेक नबी गोठ का बाहर वेठा एतरे में रब जे नबी ही जो खिदर नजर कई हिकड़ी भिट्टा बड़ जन इजो किरी मूसा अलैहिस्सलाम ने तो मूसा उठ छा कयूं मूसा उठ ते बित सीधी क्यों अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम के ही मानी न प्या खरा बित सीधी प्या मूसा अलैहिस्सलाम उठ और अल्लाह जा बई नबी बित सीधी प्या कर। बाद में पूछा कई भी ही छा मामलो आ रब जने एक बंदे ओ खणिए चा मूसा अलैहिस्सलाम जो उस्ताद ओ खणिए चवा ओ मूसा अलैहिस्सलाम जो उस्ताद दा मूसा अलैहिस्सलाम जो उस्ताद को घट गाल हुंदो जा ओ मूसा अलैहिस्सलाम जे रब सा कलाम करण वारो कलीम रब सा कलाम करण वारो मूसा साहिब तौरात मूसा जे जे मौजूदे जे सामो सजे मिस्र जे जादूगरन जा करतब समझो उन हथ खणी खड़ा किया तो वो मूसा अलैहिस्सलाम पर दा खिज़र अलैहिस्सलाम वो जो इन मूसा अलैहिस्सलाम जो उस्ताद हाने जे मूसा अलैहिस्सलाम पूछा किया ओ रब जा नबी खिज़र ओ रब जा बंदा खिज़र ही तो कम छा जे ला कयो अया खिज़र जवाब दिनो मूसा इने जे लाए ये का बित्ता इन बित्त जेठ में कड़ा यतीम बाला इन शहर जान उन जो खजानो दफन कला पंजे जमाने में हिनन जे मापी दीवार जे हेठ खजानो दफन कयो तो नंढड़ा वडा थींदा इतने में भित किरण जे वेझी दी भित किरी पंदी वो नंढड़ा जडे ने भित के खणाईंदा उन टाइम वडा थी चुका हुंदा जने खोटराई कंदा त खजानो दिसी वठना पाणे हथी को कंदा। रब जो नबी गोया ये चवण पे चाहे मूसा अञा के नंढई हींअर भित किरण जे करीब आ जेकन भित किरी पंदी मजदूर आंदा वींदा मिस्त्री आंदा वींदा राजा आंदा वींदा सुभाणे जे खोटराई शुरू कंदा इन्हनि यतीमन जो खजानो निकरी पंदो वरी के बे जे हथ में ईंदो इने जे करे अल्लाह जे अमर सां उथियो आ त भित सिधी कया जो यतीमन जो खजानो महफूज रहे। अय्युहुम यकफुल मरियम रब जे कुरान और ज़करिया अलैहिस्सलाम जो वाक़ियो दस्यो ओ जने बीबी मरियम जे संभालण जी गाल आई बीबी मरियम के केर संभाले इनकी किफालत केर करे बात तफासीर में पढ़ूं था बीबी मरियम जो को वालिद हो न इमरान वो वफात करे
अम्मा जी वसीयत हुई, बीबी मरियम जी अम्मा जी वसीयत हुई तुम अल्लाह जी रज़ा लेन के वक़फ़ कयो। बीबी मरियम जी अम्मा जी दिली ख्वाहिश हुई उन रब जे दरिया बास बासी ही मुंजी न्याणी अल्लाह ले वक़फ़ा, बैतुल मक़दस जी खिदमत ले वक़फ़ा। अच्छा अन बैतुल मक़दस जी खिदमत ले वक़फ़ा, पर संभाले केर? चो भलन माण्हुनि जो भलन जा पंध परे थव यार, ॻाल्हियूं ॾुखियूं असां में उहे ॻाल्हियूं कोन रहियूं। भलन जा मामला ही थव। सईदा मरियम सलाम अल्लाह के संभालण जी वारी आई, हिक न कयूं थी पिया। हू तो चवे आऊं संभालिया, हू तो चवे आऊं संभालिया, हू तो चवे आऊं संभालिया, हू तो चवे आऊं संभाला। हत्ता जब जो कुरान शाह फरमायो कुरा अंदाज़ी कई वई, कुणा कढिया विया त हाणे कंहिंजे जो नालो कुणे में ईंदो उहो बीबी मरियम खे संभालींदो। हाणे जॾहिं कुणो कढियो वियो कुरे में नालो ज़करिया अलैहिस्सलाम ते जो निकितो आहे। इन नुक्ते ते गौर कर। अॼु समाज में माशरे में आहे कुछ में त बाबा हे 5-7 घरड़ा आहिनि। हू तो चवे हिन यतीम खे आऊं संभालिया, हू तो चवे हुन यतीम खे आऊं संभालिया। सुजनम माण्हू आहिनि त किथे कोन ईंदा नज़र। सोचूं ई चेंज मफ़ाद मुंहिंजो फ़ाइदो हेॾे अल्लाह वारनि जी ज़िंदगी रब ख़ातिर हिन सां बि नेकी, हिन सां बि नेकी, हिन सां बि चङाई, हिन सां बि चङाई। रब जो क़ुरान में वाक़िया भरिया पिया आहिनि। थोरो रुख जो हदीसनि जो कंदे असांजे सरदार जी त सीरत ई नुक्ते ते बीठल। यकीन जान मौजज़ा सब ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते। हे असहाब जेके जाननि जा नज़राना ॾियण जे लाइ हर वक़्त तयार आहिनि, उन्हनि मोहम्मद करीम सलाम जो वसूल ॾिठो। अहिड़ो भलो, अहिड़ो भलो, अहिड़ो भलो, हर कंहिं सां ख़ैर खां अदा। हे सबक़ जे आहिनि बि कोन, ॿुधण लाइ बि कोन था मिलनि। अचो हिननि ॻाल्हियुनि खे सम्झूं, पंहिंजे अंदरि पैदा कयूं। नबी सी जी ज़िंदगी सीरत जग न पढ़दो ओ वो मोहम्मद सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरूरत फरमाए जन्नत ने जी पैरवी में तो मन युतिल्लाह व रसूलहु फक़द फाज़ फौज़न अज़ीमा। तो में कामयाब हुए तो जेके मोहम्मद करीम सलाम जी दा गाल वठन। वमन युतिल्लाह व रसूलहु युदखिलु जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार। तो हम जन्नती हुए तो जेके मोहम्मद करीम सलाम जी गाल वठन वाला था। वमन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीकीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। वो फरमाया वो जन्नती न तवा के जन्नती निज़रान जेके आखिरत में जन्नत में इब्राहिम अलैहिस्सलाम ना गड हुंदा, नबियन सा गड हुंदा, सिद्दीक़न शहीदन सा गड हुंदा, सालिहन सा गड हुंदा। अदा उहे तब समाज में जन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी गाल वरतिया। अदा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो कस एडो अलीम ते यकीन जान न रुगो तोखे जन्नत ते पहुंचाईंदो बल्कि जन्नत में तोखे नबियन जो पाड़ेसरी बनाईंदो। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैरवी में अचो जुड़ी पो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सा वो जेके हिन जा पैरोकार बनवा यकीन जानो रब फरमाए तुम रब जा महबूब बणजी पवंदा। वो जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सच्चा ताबेदार बनवा तो फरमाए वती उर रसूला लअल्लकुम तुरहमून। वे अल्लाह जे रहमतन जा हकदार बणजी पवंदा। जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो पैरोकार रब फरमाए ते रब जी रहमत चावल फुणामी है वसला। अदा केड़ियों गालियों ची करे केड़ियों गालियों चजन रब फरमाए ज़ालिका खैरु व अहसनु तवीला। वो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पैर में मसा समूरो खैर रखी छडियो आ। पर अदा जे असांजे सरदार जी सीरत इन नुक्ते ते गौर करे। पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हर के सां भलाइयों करण वाला बिना चवण दे इंतजार ना है करो त जो हथ टंगे पो मदद क्या सर। इंतजार ना है करो तो जो सवाल करे इसबो कौन छा थो चवे केरा कि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत लसे जी खैर खाई।
यकीन जानियो मुल्क बेहतर बनजी वने जो डॉक्टर इहो सोचे, हकीम इहो सोचे, वडेरो इहो सोचे, जमींदार इहो सोचे, हारी इहो सोचे, दुकानदार इहो सोचे, पाड़े वारे ले इहो सोचे, शहर वारो शहर वारे ले इहो सोचे, उठाणो ॻोठ वारे ले इहो सोचे, नंढो वडे ले इहा सोच रखे, वडो नंढे ले इहा सोच रखे, असीं सब जे इहा सोच रखूं। यकीन जानियो जिंदगी जन्नत बनजी वने। असांजे सरदार जी सीरत वाक़िया ते गौर कंदो न असां सगुरा चमदा शाल है सब केड़ा अचन असांजी जिंदगी में असां ले माण्हू या गवाही दे ख़बर अथव साईं ले छा चमदा हा वॾो न नसाई शरीफ़ किताबुल जुमा इमाम साहब हिकिड़ो बाब आंदो जुम्मे जे खुतबे के मुख्तसर करण जो बयान सैयदना अब्दुल्लाह बिन अबी औफा की गाल कंदा हा चंदा हा बुधो वकान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यानफ अयमशिया महल अरामिल वल मसाकिन जदो असांजो साईं जेको हो ना मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो गरीबन मिस्कीनन बेवाहन जे कमन में भज टुक करण के को एब थोड़ी समझंदो बल्कि अञा तशरीह में तू सादत समझंदा इंतजारी रखंदा कदे हिन जे कम में कदे हिन जे कम में हे ॻाल्हि किथे यकीन जान जेके बीबी खदीजा जुमला चया जन्नत खपई हे कम कर अल्लाह जी मोहब्बत खपई कम कर असां जे साईं जी वाट वणींदी कम कर बीबी खदीजा छा चयो बुखारी शरीफ में किताब बदइल वही बाब कैफ कान बदउल वही नबी सिंह घर मोटिया दिल तेज धड़के पई हाणे हदीस बुखा के ॿुधी दो चवनि पिया खदीजा अॼु पंहिंजे मामले में ॾाढो परेशान जान जो ख़तरो अथमि अॼु त मूं अजीब रंग ॾिठा बीवी साहिब छा चयो कल्ला ईअं कोन थींदो न न ईअं कोन थींदो बल्कि कसम थी खणे वल्लाहि ला युख़ज़ीक अल्लाहु अबदन अल्लाह जो कसम ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो कसम ईअं कोन थींदो कॾहिं तूं ज़ाया कोन थींदे कॾहिं तूं हलाक कोन थींदे अरे तूं की हलाक थींदे तूं की ज़ाया थींदे इन्नक लतसिलुर रहीम तूं त दुनिया सां ॻंढण वारो आहे तूं त रिश्तेदारी जोड़ण वारो आहे व तहमिलुल कल जुमलनि ते गौर कयो अचो पंहिंजे दिल जे पारे खे नरम कयो खलकत ले भलारा थी पो जिथे हुजो हिंसा चंगायूं कयो हिंसा चंगायूं कयो माण्हू सां मोहब्बत सां पेश अची उन्हनि जे कमनि में मदारत कयो हे त असांजे सरदार जी सीरत में भी खदीजा चवे थी व तहमिलुल कल ओ मोहम्मद तूं त पराया बोझ पंहिंजे कुल्हनि ते खणंदो आहे कैसे नेड़ा पर बणजणो पवंदो आहे दा जो कारी कबर में रोशनी खपई कम करणा पवंदई सिज हिकड़े मील जे फासले ते हुजे पर अल्लाह जी रहमत तुंहिंजे लिए छपर छांव बणजे कम करना पवंदो पर मैं ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु तू की रुसवा थींदे तू की रब रुसवा कंदो कदे भी कोन कंदो छो त तू त पराया बोझ पंहिंजे कुलनि ते खण वारो आहे अॻा जेके जुमला सैयदा चया वरी व तक़सीबुल मादूम जे केर कमाइण वारो कोन्हे मोहम्मद तू उन ले कमाइण वारो आहे ही यतीम आहे जे ले को कमाइण वारो कोन्हे अदा जे बारीक भी सगोर कने मोहम्मद करीम अलैहि सलाम वो मेहरबान इन यतीम जे ले कमाईंदो आ अदा ही बेवाह इन को सार लहण वारो कोने पर हां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कोने बेवाह जी सार लहंदो आ जिन जो को सहारो कोने मोहम्मद करीम अलैहि सलाम ने जो सहारो बन जदो आ उन जे दुखन दर्दन जो दारू बनबो आ वो मोहम्मद तो के रब की जाया कंदो व तुहीनु अला नवाइबिल हक ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के रब की जाया कंदो तू तो हर वक्त हक जो मददगार कमजोरा गरीबा सादोआ फकीरा केर पूछे न पूछे हे जकन सच तयान मोहम्मद हिन जो हमरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो की अल्लाह रजाया कंदा जैसे सरदार जो जिस्म पराया बोझ कुलन ते खलकत सा खैर खायो हजरत जाबिर जी मशहूर हदीस समा बुधी हुंदी सही बुखारी में किताबुल बुयू में बाब कराहियत सखर अन्या घणी जगह ते ता के तशरीह मिली नबी सी के ये कौन च अल्लाह जा नबी कसम जो घणो थी वियो है तवा हिन वट भलो मुझे बाग नबी सी के ची कुछ भी कोन को पर नबी सी की दा मानू जी मदद कर ची था आगे जे कमले पाण थी खड़ा थे यहूदी जो कर लो फिलाने जो कर दो जाबिर हल हलो दा हम कम जाबिर जो वने नबी सी ये भाई वने पिया
हे वंजन ब नसीहत हे तमाम केतरो को गरीब गुरबेलो थियो वा बेहतरीन मानू है पर वनो ऑफिस में कम पाए वनो दफ्तर में डॉक्टर साहब वनो किरण ते वनो अस्पताल में जज साहब में ता जो कम पे खबर पंदी इन वकील साहब में खबर पे कम पंदी को खबर पंदी तुम्हारे इन वले साहब दे वनो ताकते के खबर दे पाए इन अल्लामा साहब से ता जो पल्लो पवन पो दी खबर पे मिजाज में सख्ती तुर्खी मान के धिक्के पान का परे कर निर्णय में गुंज विजन बनी ताकत दिखार बनी औकात दिखार बनी हैसियत दिखार पान का वडो अचे झुकी मिलन गरीब जो फिरौन थी करे विया ये कोने मोहम्मद करीम इस्लाम जो दी मले नमाजी इन सरदार दी सीरत सही करदा फिलाने यहूदी जो वाह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाबिर सागर यहूदी बटाया ओ यहूदी जितना मोहलत रीत सुशीदा यहूदी मोहलत न पियो दे वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इया कोन के जाबिर हाने तू जो कर दे तू जी मर्जी न न जाबिर हलू था तुम्हारे बाग में दसो बाग तू जो केड़ो वा सैयदना जाबिर नबी करीम इस्लाम के पंजे बाग में उठी आया ही या साईं मुजो बाग नबी सी बाग जा वन सी हे दे पर फरमाइंदा जाबिर गंती न कर अल्लाह कंदो तू जो कर दे तू बाग में लही विंदो जाबिर हिकड़ो कम कजा साईं केड़ो जाबिर जने बाग मा खजी लहराई खजी जा लहराए करे जिन में ढिगरियूं ठांगी मुख्तलिफ जिनसन जा ढेर धार करी जाबिर हिकड़ो कम कजा मुखे घुराए जा मुखे बुधाए जा उन्हें नी तुजो कर्ज लहंदो सैयदना जाबिर जिन में बाग मा खजी लाथिया अदा तसव्वुर कयो नंढियूं नंढियूं ढिगरियूं ठाती नंढा नंढा ढेर ठाती ई हिन जिनसी जी खजिया ए ही जिनसी खजिया ई हिन जिनसी जी खजिया ए बाग में करे नबी सी वटायो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजी लही वई खजी जा नंढा नंढा ढिग था तादम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठा उठी करे हजरत जाबिर जे बाग में आया उन्हें खजिन जे ढेर वटाया हजरत जाबिर फरमाइंदा पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेरा कुछ देर ते उन ढेरन जे गिरद घुमदा रहा हलदा रहा पाक फरमाई जाबिर आने वन मदीने में चेहजे जो तोते करदा सबनी के वठिया फरमाया तो सबनी के आदम पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा तसव्वुर त कयो हे नबियन जो नबी आ इमामन जो इमाम आ सरदारन जो सरदार अज मदीने जे खजी जे बाग में खजिन जे ढेर जे पासरे में वेठो वा एकड़े मिस्कीन मकरूद मानू जे बाग में वेठो वा उन्हें जे कर्ज जे ले वेठो वा अरे हिनन गालन ते तो गौर कयो छात दिल में नरमियूं हुयूं छात दिल में शफकतूं हुयूं छात गरीब गुरबन सा प्यार हुयो छात मानू सा खैर ई भलाई करने जो जज्बो हुयो हर जाबिर फरमाया तो कर्जी अचिया सबनी के कर्ज मिलियो खजी जो ढेर बिठम जोड़ो है एड़ी हिकड़े ॾींहुं बचो हज़रत जाबिर ने हदीसूं गॾु कयो न हज़रत जाबिर वटि हुजे ॾाची पर आम ॾाचनि खां थोरी चेंज हुजे न हले त मुर्गे न हले वरी जो हले त सभिनी खां अॻियां निकिरी वञे नबी सी अंदर सफ़र कई ॿाहिरि नबी ने फरमाया जाबिर एबल कम कर सौदो कयूं ॾाची मूंखे ॾे रब जा हबीब तमाम गुरु तमाम का इनकार डाची तमाम जी थी न जाबिर कीमत लगा सही कीमत बी को दोना हेतरो मुते कर्जा बस या मेहरबानी थे हे सरदार तने ने सबब हेतरो कर्जा बस इतरे में डाची तमाम जी थी नबी सिंह की खबर पई जाबिर अन्या कर्जिया अन्या कर्ज थस ए कर्ज में हेतरो थस जाबिर में सौदो पंहिंजो पको जो मदीने हलूं तोखे तुंहिंजी रक़म मिलदी ॾाची मूंखे ॾिजां मदीने पाक पहुता मुसलमानों जो काफ़िलो आयो सुबह जो टाइम थे नबी सी मस्जिद नबी में हज़रत जाबिर मते जाबिर ॾाची से ॿाहिरि बीठी बिलाल जी सही एॾिया ये रक़म जाबिर के ॾाची की ॾे जाबिर की रक़म ॾिनई जाबिर रक़म मिली सही रक़म मिली वई दाची दाची असां दी सौदो थियो हज़रत जाबिर वने पे बुखारी शरीफ हदीस हज़रत जाबिर वने पे नबी सी वरी बिलाल के मोकले बिलाल इनके सर करे हज़रत बिलाल पहुंच गया जाबिर साईं नबी सी सदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जाबिर वापस आया जाबिर ही मजीद तोखे कुछ तोहफो ॿुधियूं था असां जे तरफां ये सौदो करो थियो ये असां जे तरफां मजीद वठ रखी है ठीक है सही ओ मिल ठीक जाबिर वियो वापस थोड़ो वापस बाहर वियो नबी फरमाया बिलाल ने सद करे जाबिर वापस आयो
जाबिर असा के दाची कांदी खपे या काहे ये असांजे सरदार जी सीरत खबर पई कर्ज दस न कर्ज की लाज की मदद करे ये मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खल्क सा खैर खाए मानुन जे ले भलो कर मुखादमे तो सलमान फारसी जो वाक्य बुधो यकीन जानो वाक्य पढ़ो तो सही फारस जो मर्द दुर्वे सादर मानू जे को ये समझो परे को 15 कंदे कंदे ची अरब में पहुंचो पढ़ो ना मुस्नद अहमद हजरत सलमान जो हदीस इमाम तिरमिज़ी किताब शमाइल तिरमिज़ी नबी सी जी मोहर नबूवत जो बयान इमाम साहब हदीस आंदी हजरत सलमान जने है मौजज़ा दिखा है नबी सी जो निशानी मोहर नबूवत दिखी भी निशानी दिखियो ना फिर फोर मुसलमान दिन का वो खबर पई सैयदना सलमान ने या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदी जो गुलाम यहूदी वट गुलाम लो करा वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिना चवण जे मदद करन वाला खलकत दे कमन जे उथण ला खलकत जे ला नरमियो रखण वाला पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उठया पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने यहूदी वटाया ओ यहूदी मां मोहम्मद करीम सलाम तो वट आयो सलमान के आजाद कर सलमान के रिहा कर जिकी कीमत गुरी मां मोहम्मद करीम सलाम तो के जा जिकी कीमत गुरदे तो के मिली उदी सलमान के आजाद कर यहूदी जे जुबान ते जुमला ही आया ठीक है जितना तमा चौथान के आजाद कर ही जमीन जो टुकड़वा इते खजीजा वन लगायो खजीजा वन लगी वजन खजीजा वन तैयार थन साल लगे 2 साल लगे 3 साल लगन जडे खजीजा वन तैयार थन साईं और सलमान के आजाद कर यहूदी जी गाल नबी सिंह जो वापस आया अल्लाह के पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हियरी वण हणूं था गालिनते गौर कयो दवाऊं ॾाढियूं सोलियूं आहिनि मिजाजन में अकड़ फखर तकब्बुर घमंड गुरूर मफाद परस्ती दिल्ली नरम कोने के कम जो आही कोने को जो दीन है वो नबी सी जड़ी रात पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जमीन के टुकड़े चाहे थे वण लगायणा हा आधा 100 खजीजा बच्चा अंदाजा है लगायणा वो हिकड़ो हिकड़ो पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे हथन सा पियो हणे अज मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हारिन वारा कम प्या कन के बेजेला हदीस में तो 99 वण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पाण हया हजरत उमर ब गड हुजे आखिर हिकड़ो वण थोरो साइड सा होयो हजरत उमर पंजे हथ सा हणी छडियो 100 वण लगिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक्तन फवक्तन खबर वठन पिया सलमान दे खबर पाण वारे बाग जो छा थियो पाण वारे बाग दे वणन जो छा थियो हजरत सलमान खबरू दीदो रहियो हिकड़े कर लगो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था इजो मौसम आया पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सा तो इने बाग में 99 वण वडी तेरी सा वधन पिया इए तो लगे ते इने वारे खजीरी दा करे साईं हिकड़ो वण एड़ो आ जेको ना सागी जाए ते बीठो आ हजरत उमर जो पासे में बीठा हा या गाल बुधी वतौ हज कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो वण शायद उहो ही आ जेको मुंह लगायो हो साईं तव्हां जेके लगाया उहे वडी तेजी सा वधन पिया ही जेको मुंह लगायो हो शायद इने वण में ताखीर आ वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाह खल्क सा खैर खायो करन जा सा जे सरदार जा जज्बा खलकत ने बिन जे कम अचण जा जज्बा मानू सा हमदर्दी रखण जा जज्बा वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उठी खड़ा थिया जाबिर हल तुंजे बाग में हलूं था सलमान हल तुंजे बाग में हलूं था उन्हें बाग दे उन्हें वण वटाया पाण घर में कढो वरी मुखे जो पंज हथन दा पाण हदीस में दे दो 100 वण लगी व्या 19 साल खजी दिनो 19 साल सैयदना सलमान रहा थे अदा हिकड़े गुलाम ले के यहूदी वट वणन यहूदी जे चवण ते रहमत वारे हथन सा वही वण पोखण वरी हिकड़ो वण जो न सुधरे त नेसी ये चीज नेसी कढराए नेसी हणन हे बिन जेले जज्बा होया मिठड़े मोहम्मद करीम सलाम तेजो खल्क सा खैर खाए सबनी को फायदो पहुंचाए हजरत बिलाल जी हदीस तो बच्चे बच्चे के याद है वो अक्सर तकरीर में जिक्र करदो खेडो उनमें को दर्द सबक समाया भला थियो मानू सा खैर खायो मानू के फायदे पहुंचाने की कोशिश कयो
यकीन जानो जो चो था मुझो फायदो छा में आ वो यकीन जान हिन में जो तुझो फायदो दीन के शे में कोने ही फायदो दे के बेखे त अल्लाह तो के अजर दे सिलो रब का गुर अल्लाह तो ले छा दी हजरत बिलाल जो सादरो मान अबू दाऊद शरीफ की हदीस आ किताबुल खिरात इमाम साहब बाबा दो जगन के मुसलमान जे अमीर के को गैर मुस्लिम तोहफो ताइफ ने उन्हें जो बयान हजरत बिलाल नबी से वटाया यकीन जान हदीस के जुमलन ते गौर था कयो केड़ा त जुमला हजरत जाबिर हजरत बिलाल ते एकड़े यहूदी जो कर्ज हो उन्हें यहूदी ने से धमकी बिलाल महीने में बाकी 3-4 दी कर्ज जेकर न दी दे तो वरी गुलाम ठाईंदो दे नबी से वटाया एक तो दिसो हे दुखायल मानू इन के हल सुजे तो मदीने में नबी से पर नबी से वटायो वरी खबर हजरत बिलाल जुमला केड़ा चा चलो अल्लाह जे हबीब अज कल मो वट कुछ को नहीं रब जे हबीब ने तमा वट जान तने बे मुजो मसलो हल थी वया पर तमा वट को नहीं बिलाल जी सोच आ नबी से के बारे में साईं तमा वट जे 4 पैसा हो जनान तो बिलाल के दिलती हुई कान का ए जुमला नसीन पे जी एडी हुज्जा नबी सही सा साईं तमा वट को न मो वट को न यहूदी पे पीछो करे दी बचा न 3-4 जे न थी सग्या तो लगे तो ही मुखे चतो तो के वरी गुलाम ठाईंदस अल्लाह जे नबी मुखे इजाजत दियो गुलाम तो मदीनो छडे वना कुछ दी बार किथे मेहनत मजदूरी करे रकम इतनी गद करे पो मदीने मोटी जा ठीक है बिलाल तो के मोकला हजरत बिलाल व्या हदीस में दे तो हाने ने इंतजार में तो सुमाने मदीनो छड्या खुद फरमाइंदा वजल तो सईदी वजराबी वनाली वमजनी इंदरासी सैयदना बिलाल फरमाइंदा रात जो टेमा थोड़ी क्री जका थेली वगैरह में वो सामान पंजो गड कयो सामान में केड़ो जो चप्पल शप्पल के हल्की शयूं सिरां दी गा रखियो दम सुतो पियो आ इने इंतजार में आ सुबह ते मदीनो छडे वनी के मेहनत मजदूरी कया 4 पैसा कमाए चे करे ने यहूदी केया पर जो को पंजो मंदिर बयान करे तो जन बिलाल के निंद न पिए चे सुबह जी इंतजारिया जे तो रात जो पोयो पहरा रात ने पोए पर में दिसा तो कड़ो मानू ऐलान कंदो पियो चे पुछाऊं कंदो पियो चे बिलाल किथे आ बिलाल किथे आ बिलाल किथे आ सैयदना बिलाल फरमाइंदा मुंह जवाब परे खाने नो औ बिलाल हेने आ खेर में पियो बोली अगे मानो जो बिलाल तो के नबी करीम अलैहिस्सलाम हिन टेम घुरायो वा ये तो उन्हें टेम ते रात रे पोए पहर में पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन वटायो वा नबी करीम अलैहिस्सलाम जन परे का जन मन मोते नजर विधि रब जे हबीब परे का सदे करे फरमायो अबशिरिया बिलाल ओ बिलाल सिंधी में जकन सिंधी वाला तर्जुमो कया ओ लख लख मुबारक हो दे बिलाल तुझे लिए खुशखबरी आ साईं केड़ी खुशखबरी हजरत बिलाल जो दिन मल भेजो आयो वा पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो और फिर में बिलाल जे कर्ज जे करे तू मदीने के छड़े पे मैं रब तुझे कर्ज जे ला बंदोबस्त कयो वा रब करे काफर जे दिल के नरम कयो उन सामान सा डाचू भरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने मोकलियो न ओ बिलाल वे डाचू सामान समेत बाहर पीछू थे ना के सामान वो कौन लातो वा बिलाल ये डाचू सामान संभाल पहरा पर जो कर्ज ला बच्चे तुम मोहम्मद के आने न जानते क्या तू सामान समेत तुझे हवाले है सरदार की सीरत पढ़ो मुस्लिम शरीफ किताबु ज़कात बाबुल हस्से अल सदका एक दिन मदीने में मुसाफिर आया अदा किथे जा बहरीन दी बसी जा बहरीन में आया हदीस में देखो एडा के सताइल हा एडा के बुखाइल हा एडा के तुतरिल गरीब मिस्कीन होया जेके असाब सगुरा मंदर नसीब दा जंदान जे जिस्म ते कपड़ा बन पूरा हा असा रुगो डिठन ओखर ढकिल हुयन बाकी तो जिस्म ते कपड़ा कोन हुयन अदा जले उन जे जिस्म ते नजर कई से उन जो बाहू वो कमजोर हुयू उन जा पैर न जो टंगू वो कमजोर हुयू लगे तो बुखन जा मारिल हा पर जने जो मदीने पाक में आया पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी उन ते नजर पई साहब फरमाया तो फतमहारा वजह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनके दुखुरो दिसी मोहम्मद अरबी दुखुरो थी पियो
आज मोहम्मद करीम इस्लाम के चेहरे ते अफसोस जो आलम तारिया बस देरी नती नबी सी नमाज पढ़ा नबी सी देरी ने की मिंबर ते बिहिया रब जे हबीब खुतबो शुरू कयो तकरीर शुरू कई पाक नबी मोहम्मद करीम इस्लाम खुतबे में दर्स जन पिया नसीहत कन पिया जिन सहाबा के जज्बा जारी ने पिया आज तवा जे मदीने में पहरेन जा मिस्कीन आया तव अरे उठो जेतरो थी सके मिनन मिस्कीन जी मदद कयो ये असांजे सरदार जी सीरत गमगीनन के दिसी गमगीन थी वीदान दुखूरन के दिसी दुखूरा थी वीदान दर्दमंदन के दिसी दर्दमंद थी वीदान परेशानन के दिसी परेशान थी वीदान बिना के चवण जे बिना के दरखास्त से मोहम्मद करीम अलैहिस्सलाम उन जे मदद और इमदाद में लगी वीदान असांजे सरदार जी सीरत थी सोच में पुत्र तो पोइ नेकी कभी भाई तो पोइ नेकी कभी यार तो पोइ नेकी कभी पंजुआ तो पोइ ये असांजो सोचो ये बेदी ये असांजो सरदार तबरी ले सागे जड़ो बल्लो तो पढ़ो ना सुनत थी अव्वाब तफसीर सूरह नूर जी तफसीर खुदा साहब सगुरा मक्के में कैद थी मक्के में मुशरिकन साहब सगुरन के कैद कयो मिठे मोहम्मद करीम इस्लाम के खबर पे इतला मिली साईं पंजा फिलाना जेके साथी है ना उए कैदी थी यार उन की मक्के वार में कैद कयो नबी से फिल फोर मरसद के वठी जो मरसद आयो जी साईं मरसद मुझा कुछ साथी मक्के में कैद छड़ाई दे जी साईं बिल्कुल छड़ाए जो बाद रिवायात में जे तो सैयदना मरसद इस्लाम का अग में मुसलमान न थियो को तो है किन कमल में बितू ट्रिपल में रोड रस्सा क्रॉस करण में भजन में लिकण में छुपण में वडो कार्य सबनी में चूंडे नबी जी फरमाया मरसद ये तुझी जिम्मेदारी है इनन के छड़ाया सरदार कामिल हो तो रियाया पूरी कामिल उस्ताद हद दर्जे जो अजीम इंसान हो तुलबाब हद दर्जे जा कामिल हजरत मरसद जे तो जने मक्के पहुंचस इनन के दिन के मुकेद खाने में ॾिठो एड़ियूं दिनन के जंजीरूं बदल जन जो खुली न सके ताला टुटी न सका सैयदना मरसद रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकड़े कैदी के कुल्ले ते खणी पे मक्के का बाहर कढे अला हिकड़े कैदी के बाहर कढियो बे कैदी के बाहर कढियो टे कैदी के बाहर कढियो आखिर वक्त आयो जो मरसद सभनी कैदिन समेत मदीने में पहुंचो इज्जत सही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खलकत लेके दा भलारा बिना चवण पे मानू सा मेहरबानी उठा करना हजरत रबिया बिन कब और मुसर हाकिम किताबुल निकाह नबी सी जो खादिम में खास मिस्कीन मानू हवाला उनके मुख्तसर बुखारी में तो यानी मुस्लिम शरीफ में किताब सलात में एकड़ो बाबुल हस्से अला सुजूद अन्या गणन जगह पे हदीस मौजूद है मदीने जो खणी ये सिंधी में चवा मिस्कीन मानू ताजे जे टाइम ते नबी सी जो बाहर अचे फजर जे टाइम ते नबी सी बाहर अचे रात जो वुजू की जरूरत पवे नबी सी बाहर अचे ए सारे जी ओ 6 दिन रातन में रबिया पानी कोसो कयो वेठो आ त साईं दो नबी सी आया न पानी कोसो तैयार बदी 4 दिन मोहम्मद वडो कदरदान थे खैर खाई करे मोहब्बत ने इज्जत ने इज्जत लियो एहतराम ने एहतराम लियो ही सीरत था ही सुन्नत था एडे नबी सही रबिया के ठो पान फरम सलमा शेत यार रबी गुर इतो जी वफाओं दिसी जी मोहम्मद करीम इस्लाम जी दिल थी चवे जे को खपई गुर रब का तो के वठी अगियां को आम मानू तो हो कोन सहाबी हो तडे अब्दुल्लाह इब्न मसूद चमदा थे इन जो दिलू अल्लाह के नबियन का पो सबनी का पाक नजर आयो रब चूने साहब बिठाए गए ये ने लले जो मानू मुस्लिम अहमद में चे तो चल लगो साईं जे तो वडी गाल कही पर तकड़ो कोन तो क्या छजो तो सोचे सही पोतो के बुधाई हां ठीक है तो सोचे नबी सी वटायो के तो रब जा हबीब चाया तो जन्नत में तमा सा गड हो जा ठीक और रबिया था मिस्कीन मान मुसलमान हाकिम में चे तो एक दिन नबी से पूछा के रबिया जी नौजवान शादी आए थी का उम्र बवदनी पी वने शादी करी को तो नबी से पूछा के मदीने में बाबर में डाला तो ज़वज या रबिया भला शादी को तो करी
तो पाक नबी मोहम्मद करीम इस्लाम के इए तो कौन चंद साईं हालात एड़ान की शादी कया की मुखा घर हलदा केर मुखे रिश्ता दी दो पान करीम इस्लाम के इए ची करे मुंगा लेता सही फिलहाल मुझे इरादो कर वरी कुछ भी गुजरिया वरी पाक नबी मोहम्मद करीम इस्लाम सागो सवाल पूछो सागो जुमलो चुपान फरमाइंदा अल्लाह ता तसव्वज या रबिया रबिया दे खबर भला शादी को दो करी जो तो वरी मूसा के वांग गाल हेडे होडे करे छड़ी पर हाने दिल में सोचा तो यार हाने जे नबी करीम अलैहिस्सलाम ट्रे वारे मुखा पूछा कदा तो पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के सही हकीकत बुधाई दस कदा साईं मुझा हाल लेड़ान मा की शादी कया की घर हलाया की मामला संभालिया आखिर बड़ी तेरी नबी करीम अलैहिस्सलाम ने पूछा कई बाल फरमाइंदा ला तसव्वज या रबिया ओ रबिया ले त खबर शादी छो न थो करी रबिया ते तो अर्ज कयो साईं इने बारे में तमा को मशवरो दियो आऊं छा कया नबी जी फरमायो रबिया तो नी शादी जी उम्र शादी कर अर्ज कर लगो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शादी कया रब जा हबीब आऊं सादरो मानू मुके केर रिश्तो दीदो की मुजा घर रहलदा अज नबी करीम अलैहिस्सलाम के खबर पई मुझे साथी ए मिस्कीन रबिया जी शादी रो इने जे करे न पीते जो इन गरीब सा के कंट्रीन जे ले तैयार कोने रिश्तो कर ले तैयार कोने मान फरमाइंदा रबिया ओ मदीने जे फलाने अंसारी वट वन अंसारी जी फलानी जमात वट वन उन के वनी करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा सलाम ने वनी चैन तो जो के न्यानी सा रिश्तो जरूर कराइंदा हजरत रबिया वियो कबीले सा मिली मोटी आयो थोड़ो दुखूरो हुजे नबी ने फरमाया रबिया दुखूरो छोई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इने गाल में दुखूरो कबीले वटवस अंसार न वटवस पर इनन तो के एडी इज्जत नी साईं हुनन बात के मुकामती रेग कई का नबी सही मोकलियो दी बाबा तुजो रिश्तो कराइंदा रिश्तो तुने तया पर सही वापस ने जे करे आयो ही गाल ते थी वया पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजा मामला त एड़ा शादी में हक मोहर जा 4 पैसा जा मोट किया शेख खाने का याद आले पर में बुरे था जी सही देर न कर जल्दी कर फुला जगह तान के हक मोहर जे तो सोनत करे रे अज रबिया जी शादी थनिया हजरत बुरे दा सोन वगैरह थ करे दिनो अरे हक मोहर जेला सैयदना रबिया व्या निकाह थियो हक मोहर थी वई वरी वापस मोटी आया हलकन लगा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाने मुजी शादी थी वई या रब जा हबीब हाने मु मिस्कीन वट वली में जितना पैसा कोन के वली मो किथा कया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी फरमाया बुरेदा जी सही वजन के बकरी का वठी रे बकरी वठी वापस आए या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरी तो मिली वई पर अटो कोने को अन्न कोने को वरी छा कया पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पान फिर मेरे रबिया वन मुझे हुजरत जा वन अजकल आयशा वट कनक मौजूदा अन्न मौजूदा वन उतां का वठिया जे तो ये कहे गोश्त मिलियो अन्न मिलियो वलीमो थियो कुछ टाइम का वरी आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वडी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादी थी वई वलीमा थिया हक मोहर जा मामला बते थिया पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामला जिंदगी जा की गुजर बसर थी दो मुहर तक का शेकाने का नबी से फरमायो रबिया खबरान वो जो फलानो जमीन जो टुकड़ो मुंजो थी नबी आयो अज का कुजवा जैसा जे सरकार की सीरत ऐसा जे सरदार जी सोच दवा दसो हिंसा भला हिंसा वो किथे सुजेव का अन्ना का अकड़ का फखर का मफाद पर सही मोजो ही परायो अरे हे असा कम कया असा जे साईं जी सीरत रसे थी जे कैसा भलाई कर हर कैसा खैर खायूं कर यकीन जानो असा जो सरदार हो डोहारी ईंदा उन जा फैसला थींदा नबी सी फैसला कराए वरी धन के पारत कंदा भलो थो गरीब के माफ कयो मुस्लिम शरीफ पढ़ो किताबुल कसामा पढ़ो इमाम साहब ने बाब आंदो इन मामले में को कातिल कत्ल जो इकरार करे वे इन जो बयान ए नबी से जो मानू आयो एकड़े मानू के रस्से में बद्धो पियो छे अब आगे वठो बनी पर हमरा बद्धो पियो रस्सो बद्धो पियो हमरा जी रस्सी में हथा जी जानवर काहे अच जे ई हमरा आगे काहे आयो नबी फरमाया चाहे जो चीज़ें हिंद असांजी कौम में कत्ल कया ये मुझे भा जो कातिल नबी से पूछा कि तुखा वाकई कत्ल थियो जी सही ये कत्ल वाकई कयो
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फैसलो शरीफ फैसलो छा हो कातिल जी सलाह कतल हां फैसलो थियो मामलो तय थियो हाने जॾहिं भले सागो माण्हू वरी इनके वापस वठो पे वञे नी कातिल हिन जे लाइ नबी सी कतल जो फैसलो कयो इनके शरई तरीके से कत्ल कयो वींदो हे सागो वापस वठो पे वञे वरी उन्हें के नबी सी नसीहत कई पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने के अजर जा दिलासा दिना सवाब जा दिलासा दिना जेकर माफी दीस जेकर छडे दीस तुझे ला रब इने में भी अजर रखियो वा नबी करीम सल्लल्लाहु जे तबलीग जी देर हुई पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु जे समझान जी देर हुई हदीस में जे तो हुजे को रस्से मा पाजे उन हमरा के काहे पे आयो नबी सी जी गाल बुधी रस्सो हथ में छडाए जीवियो व खल्ला सबीला उन कातिल के माफ करे छडी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कर रब मुझे इने कम में राज़ी आ तो कातिल के कत्ल माफ कयो अदा ही थी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा राजन सा भलाई कनी चो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 63 साल में के ज्यादती कई अदा कई काने अरे रुगो नबी सी के घट भाई हुए अल्लाह गवाह यो कौन मिलो अरे के जी बुद्धि अनबुद्धि कई नबी सी ये बनाएगा रब जे हबीब सबनी सब बनाए एक ये जो तब पढ़ो ना सही बुखारी किताबुल हुदूद एवं सब बाप कायम कयो लेकिन शराबी ते हद लगी वने उन्हें के लानतू न दाखिल और इस मते तो नबी सी जी महफिल में अपनो सादड़ो मानू हुंदो जी वेंदो कुदरती के मानू हुंदा तो गालाइंदा ने खिल छुट दिया कजन में कड़ा मानू हुंदा न जिन अंदाज ये हुंदो खिलाइंदा डाटो नबी सी जी महफिल में असाब में को साथी हो उन जो नालो हो हिमार उन हिमार करे कोठीदा और को खिलाइंदो नबी जी साहब सां गॾु वेठा हूंदा वेही वेही अहिड़ी ॻाल्हि कंदो सभु असां ते खिलंदा वेही वेही अहिड़ी ॻाल्हि कंदो सभु जा खिलंदा हिमार पर हिकिड़ी उन में कोताही हुई इंसानी ना शराब पींदो यार शराब पीते ही आयो नबी फरमाइन के हणोस कोड़ा लगा वियो वियो वरी ॾींहं गुज़रियो वरी आयो तेसी न वरी हिमार शराब पीतो एक बार हणोस कोड़ा ये 2-4 चक्कर लागी तो ये सिंधी में चो रोज रोज हिमार बीठो सदा जे नबी सी रोज फैसलो रे हणोस कोड़ा जी हिमार के आंधो वियो तो शराब पीतो तो हेॾे हिकिड़ो माण्हू वेठो उन्हें माण्हू हिमार के लानत की चवण लॻो अल्लाहुम्मा लान अल्लाह हिमार ते लानत कर रोज रोज शराब थो पिए रोज रोज हिंजा मसला वाह मोहम्मद अरबी सल्लल्लाहु नबी से जे बुझण दी देर हुई ये साहब ने वो करे पाल फरमायो ला तलानु व इन्नल्लाह युहिब्बुहु खबरदार खबरदार फइन्नहु युहिब्बुल्लाह व रसूल खबरदार हिमार के लानत न कयो छो तो अल्लाह ही अल्लाह जे रसूल सा मोहब्बत करण वालो वा अदा मामले ते गौर करे हिकड़ो कसूर वारा शराब पी करे मोहम्मद करीम इस्लाम जी अदालत में पहुतो वा इने ते सदा लागू थी वया पर हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अगर उन्हें ते केर तंसी तनकीद कंदो वा मोहम्मद उन्हें के रोकींदो वा यकीन जाने असा जे सरदार जी सीरत और तड़े तरफ फरमायो फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मोहम्मद करीम सलाम जहानन दे रहमतन यकीन जाने जे सच्चो उम्मती बन जे चाही तो तुझो नबी जे सबनी ले रहमत तो रहमत बन जी देखार तुझो नबी सबनी सा खैर खायूं कदो सबनी सा खैर खायूं करे देखार दुनिया जे कम मची देखार दुनिया वारन सा हमदर्दियूं करे देखार दुनिया वारन जे ले भलो ई सुठो सोचे देखार हे सरदार जी सीरता इब्न माई आई मुस्लिम शरीफ में किताबुल हुदूद में कुर्बाब माने तरफ अला नफ्सिही बिज़ना एकड़ी माई आई पान इकरार पी करे साईं मुखा गुनाह छुआ ए घर जो सरपरस गडदड़ घर जो सरपरस गडाई न दिसी वई अल्लाह जे हबीब मुखा बदकारी थी पेट सा थी चुकी है गरब जा हबीब मुते हद नाफिज कर मुके संसार कयो तात मुझे डोह धोपी वने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीनन हिकड़ो प्रो जुमलो दिसो हमदर्दिया हिकड़ो प्रो जुमलो दिसो खैर खाहिया हिकड़ी गाल दिसो नरम दिलिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने माई सा गलायो पर मैं तो की संसार कया तुझे पेट में नढ़ो बाड़ा
अरे जकन तुखे संसार कयो वींदो माई तू तो मार जी विधी तुने पेट वारो नंढो ॿार बीमार थी वेंदो ही मोहम्मद करीम अलैहि सलाम जो फैसलो कोने माई वापस वञ जॾहिं यो ॿार ॼमे तॾहिं अचजा हदीस में तो माई की वञण लगी नबी करीम अलैहि सलाम जेको ने माई के माण्हू वठी आयो हो जेको ने माई जो सरपरस नबी सुने के कुंडाए तो सॾ कयो मता थी सके तो ही माई कसूरवारा गुनाहगारा मता घर जो सरपरस मता घर जो जिम्मेदार माई सां ज्यादती करे सख्ती करे मार पिटाई करे मता दाबा धमकियूं ॾे नबी करीम सलाम कुंडाए तो सरपरस के सॾे करे फरमायो फरमाए वासिन इलैहा मां मोहम्मद तो के पार तो के जेतरा दिया माई तुझे घर में हुजे खबरदार मता इनके का तकलीफ नहीं दे हिंसा हमदर्दी कजा हदीस में तो माई वही वरी जने बार मोट पैदा थियो कपड़े में वेरे चादर में वेरे बिन 3 मिनटन दी जो नडो बार खणी आई आ वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छात दिल जो नरबी वन छात खल्क सा खैर खाई वन अदा छात हमदर्दी वन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कपड़े में वेरे नडे बार के दिठो बार फरमाया हाने जे तोके हीर मां रजम करे छया जकन हीर मां तोके संसार के माई इन बारडे की पालना परवरिश केर कंदो अदा 3 ॾींहनि जो ॿार पर मोहम्मद के इने जी भी सोचा मोहम्मद करीम सलाम के इने जी भी फिक्रा पर फिर में माई वापस वञ ओ जने ॿार वॾो थे मानी खाइण जे क़ाबिल थे तॾहिं मोहम्मद करीम सलाम वटि वरी अचजा पोइ तो ते हद नाफ़िज़ कंदासीं पोइ तोखे संसार कंदासीं रजम कंदासीं आज इस मजे तो माई वही वडे टाइम का 1.5 साल गुजरी 2.5 साल बाद रिवायात में तो नबी से के गाली देने में काम माई ये टाइम में पोई साईं मुझो मसलो तुझे मसलो केड़ो साईं हक में भाई वो सादी अच्छा माई जे कछते बार माई मानी जो को टुकरो बार जे हथ में दई आई है नबी से के दसन दी जाए साईं हाने मुझो छोकड़ो मानी खाए हाने मुझो बारड़ो मानी खाए की असन सरदार दी सीरत ये न चो रजम कयोस न मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेडे ओडे डिठो हिन बार के केर संभाली दो कदा 1.5 साल जो बार 2.5 साल जो बार 3 सालन जो बार पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेडे ओडे ॾिसण पिया हिन असहाब जी जमात मां केरा जे कोन बार के संभाले पहिरियां बार जो सोचो विंदो बार के केर संभाली दो पो माई जे मथा फैसलो लागू थींदो एतरे में करे माण्हू अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकर या न्याणी रजम जो थी वने जेकर जो बारडो दुनिया में यतीम बाकी बचे तो साईं के आऊं संभाली दस नबी सी नंढो बार वठी करे उन्हें माण्हू जे हथ में ॾिनो पर हाणे तुंहिंजो फैसलो आहे वञो इनखे रजम कयो अदा जेॾी महिल जो रजम कयनि पे चैन जडो खड्डो खोटे उन्हें माई के दफन करे पोया पथराव कयनि पे हिकड़े सहाबी सगोर ही जो माई दे पत्थर उछलियो माई जे मथे में पत्थर लगो उन्हें पत्थर मथे मां इए रत वहायो रत ही फुहारा देई करे निकतो वो रत वनी करके सहाबी जे कपड़न के लगो के जे जिस्म के लगो उन्हें जिस्मान मां जुमला निकता वो माई तो ते अल्लाह जी लानत तुझे दुनिया मां डोह करे वई दुनिया मां जुर्म करे वई पर वीदे पंहिंजे नापाक रत सां मुखे नापाक कयो वे वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ओ अल्लाह जा बंदा खबरदार केड़ा जुमला पियो चई लक़द तौबतन लौ कुसिमत बैन सबईन मिन अहलिल मदीनति लवसातहुम फरमाए उहा तौबा कई लेकिन मदीने जे 70 गुनाहगार में तक़सीम कई वने मदीने जे 70 गुनाहगारन जे लेकिन माई जी तौबा काफी थी वने खबरदार न न्याणी जे मता इहे जुमला चया थई संसार थी वई रजम थी वई माई जो दम परवार थियो अदा हाने जनाजे जी वारी आई जदे जनाजे जी नमाज जो टाइम आयो मोहम्मद करीम अलैहि सलाम के साहब रिसन का जनाजे जे जगह बिछो वा अर्ज करवार अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा जनाजो पढ़ दो हिन माई जो जेका दुनिया में बदकारा थी करे दुनिया मा वईया ओ जेके संसार करे मारियो वियो छा या रसूल अल्लाह तवा इने जो जनाजो पढ़ दो सादा जुमला नबी करीम अलैहिस्सलाम ने इरशाद फरमाया बार फरमाया तवा के खबर ही कोने इन माई जो रब वट छा मकाम आ इन दुनिया दी सदा सही करे पंहिंजे रब जे दर ते छा शान कमायो आ बार फरमाया इन उहा तौबा कया जेकन मदीने जे 70 डोहारन में तक़सीम करे इन हिकड़ी माई जी तौबा सबनी जे ले काफी आ जैसा सरदार सही मुस्लिम पढ़ो किताबुल जनाइज पढ़ो कब्र जे मथा भी जनाजे जी नमाज पढ़ दे उन ते वया
असाब रिसंदा नबी सी हिकड़ी कब्र ते जनाज़ो पे पढ़े पूछा के साईं हिते पाण फरमायो इन जे ला ही कब्रस्तान ॾिसो था हिन जी के सार कोन ले पोइ इन कब्रनि में तारीकी ऊंधा बेरौनकी थी अचे पोइ मोहम्मद हिते चक्करड़ा हणंदो रहंदो इन नमाज़ बिन ले पढ़ी रब मुंहिंजी नमाज़ जे सदके हिन कब्रस्तान में नूर नाज़िल कंदो कब्रस्तान में जेके पिया आहिनि असांजो साईं तुरनि सां ख़ैर खायूं कंदो हाणे हिकिड़े ॾींहुं ते ईअं बि थियो हिकिड़े ॾींहुं ईअं बि थियो पढ़ो सही बुखारी किताबुल जनाज़ बाबुल जरीद ते अलॻि क़बर हिकिड़ो अहिड़ो माण्हू जी क़बर जेको नबी सी जे मदीने में अचण खां अॻु में फोत थी वियो माना नबी सी जो उम्मती कोन बणियो अॻे के नबी जो उम्मती उन जी क़बर नबी सी आया मदीने में रहनि पिया हेॾे अल्लाह जो हबीब खच्चर ते सवार हुजे वञे पियो क़बरनि जे पासे मशहूर हदीस तव्हां ॿुधी हूंदी कबर ॿ कबरूं घिरी वयूं उन ॿिनि कबरनि खां जॾहिं नबी सी जो खच्चर गुज़रियो रब जे हबीब जे खच्चर वठी ट्राह खाधो खच्चर जो ट्राह खाधो परे वञी नबी सी खे छॾे नबी सी खच्चर तां लथा वापसि मोटी आया असाब सगोरो जी साईं ही कीअं जूं न कबरूं साईं ये पुरानी कबरूं हे तव्हां जे अचण खां अॻे जूं नबी सी फरमायो ॿिन्ही कबरनि में ॾिसां पियो अज़ाब पियो थिए ये कब्र अगे जुआन अदाब क्यों थे पर वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यो न सोचो के किथे जान मुखा अगे जान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिर और एक सहाबी करवानो फरमाया पर फरमाया देर न कर पर वण मा टारी खणी आ नबी सी तारीख के बिन हिस्सन में तकसीम कयो पाक नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े टुकड़े के हिकड़ी कब्र ते लगायो बे टुकड़े के बी कब्र ते लगायो पर फरमाया तला अल्लाहु अन युखफ्फफ अनहुमा मुके रब जी रहमत में उम्मीद आ जे के टारियूं मु पंहिंजे हथरन सां लगायो मुझे हथरन जी बरकत दे करे रब इन्हनि जे अज़ाब में तखफीफ कंदो अल्ले के रहा अल्ले किथे जहा अल्ले केड़े मजहब ते हा पर अदा मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सीरत आए वीदे ने कब्र वाल साहब नबी सी खैर खायो कयो पिया वञन डालो ॾिस केॾो वॾो आ ज़ात ॾिस केॾी वॾी आ नबी फरमाया जने जन्नती जन्नत रे वीदा ओ सभनी खां अॻियां मां मोहम्मद करीम अलैहि सलातो व सलाम हुंदम मां जन्नत जो दरवाज़ो खड़काईंदम अंदरा जन्नत जो फरिश्तो मुखां पुछा कंदो मन अंत ओ जन्नत जो दरवाज़ो खड़काइण वारा तू केर आ नबी करीम अलैहि सलाम ने इरशाद फरमायो उन ॾींहुं मां जवाब ॾींदम अना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मोहम्मद करीम अलैहि सलातो व सलाम अदा हेठि असांजे सरदार जो शान पाण फरमाईंदा जन्नत जो फरिश्तो अंदरा जवाब ॾींदो बिका उमिर तो ला अफ़क़हु लिअहदिन क़ब्लक अंदरा जन्नत जो फरिश्तो जवाब ॾींदो ओ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जन्नत जे दरवाजे ते मुंहिंजे रब ड्यूटी हणी छॾी हुई ऐसी दरवाज़ो न खोलजां जेसी तीने दरवाजे ते मोहम्मद करीम इस्लाम न अचे शान ही होता खल्क सां खैर खायूं भलायूं एतिरियूं असाब जे जिस्म ते मिट्टी ॾिसे उछो छंडे पियो अजे जी ॻाल्हि सम्झ में पुरान बुखारी शरीफ किताब सलात बाब ताउन फी बिनाइल मस्जिद ओ खुदा जे वास्ते मोमिन मुसलमान कर फखर मां यकीनन दिल को भलो थी नरम दिल थी नरम मिजाज भलो ॻाल्हा भलो पेश माण्हू जी मदद में अॻिते वध तो दफ्तर में वॾी कुर्सी ते वेठो अल्लाह जो शुक्र अदा कर को गरीब आयो आहे उथी वञी मसले खे हल कर तो अल्लाह हैसियत ॾिनी है मिठड़ो ॻाल्हा प्यार सां ॻाल्हा गरीब जी मदद कर कॾहिं पंहिंजे अंदरि फ़ख्र न कर हे असांजो सरदार आहे मस्जिद नबी ठहे पई हज़रत अम्मार बिन यासिर मिस्कीन माण्हू हे मिस्कीन हो तो जे खानदान कलमो पढ़ियो न कलमे पढ़ण जे करे हिंजे बाबे के काफर मारे छॾियो हिंजी अमर के मारे छॾियो एॾा गरीब गुलाम कमज़ोर कलमे जे वजह सां शहीद के कुछ न कयो छा कंदा गरीब आ उहो अम्मार बिन यासिर मस्जिद नबी ठहे पई असाब सबोरा सिरूं खयूं पिया अचनि सभु हिकिड़ी हिकिड़ी सिर खयूं पिया अचनि अम्मार ॿ सिरूं खयूं पियो अचे नबी सी ॾिठो हज़रत अम्मार ॿ सिरूं खयूं पियो अचे हदीस में तो नबी सी अॻिते वधिया फयनफुज़ु तुराब अन्हु ही जेको सिरूं खयूं पिया आयो न हिन फ़कीर सादरे माण्हू जे कपड़नि खे जेका मिट्टी लॻी हिन नबी सी उहा पियो छंडे साफ़ करे असांजो सरदार
यकीन जानो रात न रातियों गुजरी वेंदी असांजे सरदार जो हमदर्दियूं ख़ैर खाइयूं भलाइयूं बयान कोन था करे सघूं ये बयान जो मक़सद छा के अचो ख़ल्क़ खे फ़ाइदे पहुचाइण जी कोशिश कयो गरीब आहे फ़क़ीर आहे मिस्कीन आहे कमज़ोर आहे ये हैसियत वारो ई आहे तोखे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे हिन सां ख़ैर खाई कर ख़बर थी हिननि ॻाल्हियुनि असहाब ते कहिड़ा असर छॾिया असहाब केतिरा ख़ल्क़ ते ख़ैर खा हज़रत उमर जो वाक़ियो तो ॿुधो हूंदो सही बुखारी में किताबुल मनाक़िब में बाब क़िस्सतिल बैया में टिकी हदीस बुखारी शरीफ की अञा तव्हां दीगर मक़ामात ते ॿियनि जॻहनि ते हदीसूं पढ़ी ॾिसो हिकिड़ो दौर अहिड़ो हुयो हज़रत उमर वॾी हैसियत वारो वॾे पैसे वारो बाक़ाइदे तव्हां पढ़ो बुखारी शरीफ ॿियनि किताबनि में आम गरीब गुरबन के खबर तो छा चंदा हज़रत उमर पाण फरमाईंदा कने माली मामलात रे करे हिजरत खां रुकजी न वञो हिजरत कयो मदीने अचो आ उमर तव्हां जी मदद करस माण्हू हिजरत कयो शहादत वारो ॾींहुं आयो वफ़ात वारो ॾींहुं आयो पंहिंजे पुट अब्दुल्ला खे जेके जुमला चया इन शहादत वारे ॾींहं में हाणे उहो उमर जेको मालदार हो खबर तो केड़ा जुमला चो हज़रत अब्दुल्ला के पाण घर में अब्दुल्ला पुत्र तू हिकिड़ी ॻाल्हि चवां मुंहिंजी लॻे पियो हयाती पूरी थियण वारी आहे मूं ते कर्ज़ ॾाढो अथई अब्दुल्ला मूं ते एतिरो त कर्ज़ तूं कोन लाहे सघंदे मुंहिंजा पुट कोन लाहे सघंदा मुंहिंजो घरानो कोन लाहे सघंदो एॾो कर्ज़ मथे हाणे हिकु जा मुंहिंजी शहादत खां पोइ सॼे कबीले जे दर दर ते वञा घर घर वञा सबनी का मदारत वठी कर्ज लाया जो वटि एॾो पैसो हो जिंदगी इन जाइ ते वञी पुती एॾो वॾो मकरूज़ यकीन ॼाणो वेझो वञी करे हिन माण्हू जी जिंदगी पढ़ो हिन माण्हू एतिरो कर्ज छो वरितो हे वठी ग़रीबनि जी मदद कंदो हे ॾिसी न साथी हाणे असीं त माण्हुनि जी ॻाल्हि त हिकिड़ी यकीन ॼाणियो ही जानवर न पखियुनि सां सोचींदा त ॿिले सां बि चङाई कयो कुते सां बि चङाई कयो गधा सां बि चङाई कयो घोड़े सां बि चङाई कयो जिंदगी मिली चङाई करणी मोमिन मुसलमान चङाइयूं कंदा वञो अजर कमाईंदा वञो नसाई शरीफ पढ़ो न किताबु तहारा पढ़ो बाब सूरी हिर्रा ॿिली जी ओभर जो बयान हज़रत अबू कतादा साहबी वॾी उमिरि जो आहे थोरो तसवर कयो झूलणो आहे वुज़ू पियो करे ए वुज़ू जो पानी साम्हूं पियो त वुज़ू जी तयारी में एतिरे में केॾी महिल हिकिड़ी नंढड़ी ॿिली आई हज़रत अबू कतादा ईअं कयो ॿिली वेझो आई न उन वुज़ू वारे थां खे ॾोड़ो करे ॿिली खे पाणी पियो तारे पहिरियों ॿिली पाणी पीए पोइ त वुज़ू कयो ॿिली पाणी पी ड्रो कयो हाणे हज़रत अबू कतादा बिस्मिल्लाह करे वुज़ू शुरू कयो ही असांजे सरदार जे साथियुनि जी ज़िंदगी आहे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना तुम्हारे बेहतरीन नमूनो नबी करीम इस्लाम की जिंदगी में अलाए सब ॻाल्हियूं नबी करीम इस्लाम जी हयात तय्यबा इब्राहिम अलैहिस्सलाम जी हयात तय्यबा मूसा अलैहिस्सलाम खिज़र अलैहिस्सलाम जी हयात तय्यबा रब जे नबी ज़करिया अलैहिस्सलाम जी हयात तय्यबा इन अल्लाह वारनि जी हयात तय्यबा इन जो जिंदगी हिननि जा तौर तरीक़ा मूंखे तरसजनि था तव्हां खे तरसजंदा जिंदगी अहिड़ी गुज़ारियो ख़ल्क़ सां ख़ैर खाइयूं कयो ॿियनि जे कम अचो ॿियनि जी मदद कयो सब सादतूं ऐं क्यों वगरना जे रब तव्हां खे दुनिया में हैसियत ॾिनी आहे इज़त ॾिनी आहे पैसो ॾिनो आहे कुर्सी ॾिनी आहे मकाम ॾिनो आहे मंज़िलत ॾिनी आहे तव्हां खे डॉक्टर ठाही ज़मींदार ठाही तपेदार ठाही मुख्तियारकार ठाही तव्हां खे रब जज ठाहियो वकील ठाहियो हैसियत वारो ठाहियो पर इन मनसबनि खे साम्हूं रखी करे तव्हां जेकॾहिं पंहिंजे अंदरि तकबुर पैदा कयो तव्हां ग़रीब गुरबनि जे कम न आयो हिन क़यामत ॾींहुं तव्हां खे हर नेमत जे बारे में पुछा थींदी लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन हर नेमत के बारे में तोखा पुछा थींदी ओ वडेरा साहब तोखे असां हैसियत इन ले ॾिनी ही त तूं ग़रीबनि खे दुदकार ओ जज साहब तोखे असां कुर्सी इन ले ॾिनी ही त ख़ल्क़त ते ज़ुल्म कर ओ एडवोकेट साहब तोखे असां वकील इन ले ठाहियो त तूं ख़ल्क़ सां ॾाढाई कर ओ डॉक्टर साहब तोखे असां इन ले कुर्सी ॾिनी ही त ग़रीबनि जी मजबूरियुनि जा ग़लत फ़ाइदा वठ ओ वक़्त जा अल्लामा साहब तोखे असां इन ले मक़ाम कोन ॾिनो हो ख़ल्क़त में मग़रूर मुतकब्बिर बणिजी करे रह यार अॼु जेकी हैसियत आहे अॼु जेको उहिदो आहे अॼु जेको मनसब आहे अॼु जेकी कुर्सी जी ताक़त आहे यादि रखी छॾिया हर शइ अमानत आहे हर नेमत जे
बारे में क़यामत दिहाड़े रब जे हुजूर पुछा थींदी हे अल्लाह वार नो जिंदगी मुखे वाके दर्स जंदियूं हे नबीअ सालिहन जो जिंदगी मुखे वाके नसीब थियूं बाकी जेके जिंदगी जा चंद ॾींहं बचा अथव त हियो कयो इंशाअल्लाह कंहिंसां ॾाढ कोन कंदासीं कंहिंसां ज़्यादती कोन कंदासीं मुतकब्बिर कोन बणबासीं मगरूर कोन बणबासीं मफाद परस्त कोन बणदासीं कंहिंजी तज़लीली तहकीर कोन कंदासीं अदाइरे सालिहन जी जिंदगी के पंहिंजे अखियुनि जो सुरमो बणाए इंशाअल्लाह ख़ल्क़ जा ख़ैर खा थींदासीं हर माण्हू जे कम अचण जी कोशिश कंदासीं जिंदगी में जॾहिं बि जिथे मौक़ो मिलियो कंहिंसां ख़ैर खाही करे हमदर्दी करे कंहिंजे कम अची पंहिंजे रब खे राज़ी कंदासीं जान जे रब का सवालात नसीहतूं जेके असां हिक ॿिए खे कयूं मालिक से क़बूल फरमाए ऐं रब असांखे ताक़त ॾे तौफ़ीक़ ॾे हिननि सभु खे पंहिंजे सीननि में सांढे बाक़ी बची जमा रसी अहिड़ी गुज़ारियूं जो असांजी ज़िंदगी मां असांजे अदान मां अल्लाह जे हबीब जे सुन्नत जी खुशबू अचे ज़मीननि वारा गवाही ॾियनि फरिश्ता गवाही ॾियनि इहे सम्झो ख़ल्क़त गवाही ॾे अदा ही जेको आज साहब अथव न ही जेको डॉक्टर साहब है ही वकील साहब ही जज साहब ही वडेरो होई मौलवी साहब ही कारी साहब ही दुकानदार हे तपेदार हे मुख्तियार खान ज़मीननि वारा गवाही ॾियनि तदा हे नबी सी जी गस ते यकीन जान जे इहा जिंदगी गुज़ारी से इन वाट ते आया से अरे असीं हिते जी ॻाल्हि था कयूं ही जहान ठही वेंदो हू जहान ठही वेंदो असीं त दुनिया जी दोस्ती जी ॻाल्हियूं था कयूं इन्हनि गसनि ते अचूं असां सां अल्लाह दोस्तियूं रखंदो रब मुझी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए इन नसीहत ने मथा अमल करने तौफीक अता फरमाए व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अज़ीम।